मलीर मां ख़बर ईंदा हलो त मलीर जी नदी नालन ऐं ज़रई ज़मीन मां सिंध हाई कोर्ट जे मनानामे ऐं कमिश्नर कराची पारां वॾे पैमाने ते रेती बजरी चोरी जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में पीर सरंदी ऐं शीदी ॻोठ ऐं दरसाणो भरिसां राति जी ऊंदाहे में सिकण नदी में सभी डंपर रेती बजरी खाइण लॻा आहिनि, जॾहिं त इलाइक़े वासियुनि पीर सरंदी ऐं शीदी ॻोठ ऐं दरसाणो लॻ रेती बजरी जे हलंदड़ चोरी में मिनरल माइंस खाते ऐं शाह लतीफ़ पुलिस जे मुलविस हुजण जो इल्ज़ाम लॻाईंदे एहतिजाज जो ऐलान कयो आहे। इलाइक़े जे माहौलियाती ऐं समाज सुधारक तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त सिकण नदी मां रेती बजरी चोरी थियण सबबि तारीख़ी नदी तबाह थी रही आहे। मना करण जे बावजूद रेती बजरी चोरी जा वॾा स्टॉक लॻी विया आहिनि। ज़ुल्म जी इंतहा कई पई वञे। हिननि डिप्टी कमिश्नर मलीर, SSP मलीर ऐं मिनरल माइंस डिपार्टमेंट जे डायरेक्टर खे अपील कई आहे त फौरी तौर ते सिकण नदी मां रेती बजरी चोरी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कनि, ॿी सूरत में धाइणो हयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।